मां अली जा कन कुरान पढ़ंदान मां अली जो वार वार कुरान पढ़ंदो आ पर मां अली जी रग रग कुरान पढ़ंदी आ अली जो वार वार कुरान पढ़े अली साईं जी रग रग कुरान पढ़े ऐं तू चवे त रग रग में भंग अचे महरम शरीफ जे महीने में खीर के हराम करे छजी अदा खीर हराम भंग हिलाल खट्टा ऊंधियूं सुल्फियूं सिधियूं जागो था एडे थोड़ी ऊंचाई माखे थी नजर अचे अलाए एडे तो हणो आ न सब हथ मथे खणो त ॾिसां त सही सुभान अल्लाह खट्टा ऊंधियूं सुल्फियूं सिधियूं नमाज जो हिकड़ो वक्त भी ना पर कुरान चौथो फरमाए पे इने मौजू ते हलबो त रात हली विंदी गरी विंदी अल्लाह ताला जी दात बबरका जा पर उन्हें हुसैन जो शान भी बयान करणो आहे अल्लाह ताला फरमाए तो पयो वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून वला वाव जी माना ऐं लाम जी माना न वला तकूलू कूलू माना कलाम न कयो चो न शान चो मुंहिंजा मौला वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेके मुंहिंजे राह में सर कटाए विया आहिनि शहीद थी विया आहिनि क़ुर्बान थिया आहिनि उन्हनि खे ज़बान सां मुअल न चओ अमवात उन्हनि खे मुअल न चओ ई न समझजा उन्हनि खे मौत अची वियो मुंहिंजा मौला कीअं न चऊं ॿुधूं था कफ़न थिया दफ़न थिया जनाज़ा थिया गोश्त उॾामी विया सिर मुबारक धड़नि खां जुदा थी विया अल्लाह ताला फरमाए तव्हां भुलियल आहियो बल अहयाउ वलाकिन ला तशउरून बल्कि हे जेरा आहिनि इन्हनि जे ज़िंदगीअ खे तव्हां सम्झी न सघंदो इहे जेका हेतिरी कोपरी आहे तव्हां वारी इन कोपरीअ में ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची न सघंदी हिते अल्लाह ताला बकर सूरत ॿिए पारे में फरमाए त ज़बान सां न चइजां त के इहे मरी विया आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जो माण्हू ज़बान सां चई ॾींदो आहे पर ॿी ॻाल्हि हूंदी आहे अंदर में पई खुखंदी आहे इरादो हूंदो आहे पर चई न सघंदो आहे अल्लाह ताला जी दात बबरकात फरमायो त इरादो भी न कजा समझजा भी न तको इहे मरी विया चौथे सी पार में अल्लाह ताला फरमायो वला तसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह ताला इते चौथे सी पारे में फरमाए तो जेके मुंहिंजे राह में कत्ल थी विया सिर कटाए विया उनखे दिल में गुमान भी न कजां त के ये मरी विया ज़बान सां भी अल्लाह ताला झलियो दिल में गुमान भी न कयूं पर बदलील त ज़रूर पेश करना आहिनि कहिड़ा क़ुरान पाक खां पुछऊं जेकॾहिं जेरा आहिनि त जेरे जे लाइ हिकिड़ो दलील इहो त कंहिं न कंहिं जाइ ते वेठो हूंदो आहे अब तव्हां जेरा वेठा हो जेके गुज़ारे हथ मथे खणो ॿ टे गुज़ारे साईं खयूं न सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह जेरे हुजण जे लाइ हिकिड़ो इहो दलील आहे ये जमात प्यारी आई आहे काथों काथों जा आया आहिनि सभु चइन जा ते वेठा आहिनि हिन मैदान में वेठा आहिनि सभई जेरा आहिनि सुभान अल्लाह कनि था पिया सुहिणियूं सूरतूं दीदार वेठा था कनि पिया जेरे हुजण जे लाइ दलील आहे त कंहिं न कंहिं जाइ ते आरामी हूंदो आहे वेठो हूंदो आहे ॿियो जेरे हुजण जे लाइ दलील इहो आहे त जेरो खाईंदो बि आहे पीअंदो बि आहे अल्लाह ताला जी दात बबरकात खे अर्ज़ु करणु मुंहिंजा मौला जे जेरा आहिनि त उहे रहनि काथे था जे जेरा आहिनि त उहे खाईंदा काथे आहिनि अल्लाह ताला इन आयत में फरमायो इंद रब्बिहिम युरज़क़ून ये मेहमान भी मुंहिंजा आहिनि त इन्हनि खे रिज़्क़ भी मां रब पाण ॾींदो आहियां चओ सुभान अल्लाह क़ुरान
कुरान फरमायो जेराहन इंद रब्बिहिम ये मुंहिंजा मेहमान को दरगाह आलिया मशहूरी शरीफ से वनी नंगर खाइंदो आ को दरगाह रानीपुर शरीफ में वनी नंगर खाइंदो मुझे मुर्शिद महबूब सुभानी सुभान सुन्नी जो अकीदो अल्लाह के हिकु करे मञण वारा महबूब जे हर शान के अखिन ते रखण वारा महबूब जे सहाबिन के महबूब जे सहाबिन के मञण वारा वहाबिन के हाँ हुशारत न मंजाइन के गासिल दी मुलन के महबूब जे सहाबिन के मञण वारा सुन्नी ऐं मुजाबा महबूब जे बचड़न के शहीद करबला वारे जवान इमाम हुसैन के मञण वारा पर इमाम हसन के मञण वारा वडो पुत्र पगदार त मुझे मुर्शिद हैदर करार जो इमाम हसन आ हू भी शान वारो आ हू भी शान वारो आ उने इमाम हसन के भी मञण वारा त हुसैन के भी मञण वारा हसनी हुसैनी जेको महबूब सुभानी पीरन जो पीरा डाढा डाढा सुभान अल्लाह पीरन जो पीरा रोशन ज़मीरा जनाबे दस्तगीरा जंहिंजे शान ॻाइण सां लॻंदो गुस्ताखन खे तीरा पर दस्तगीर जे सदके असांखे अल्लाह ताला खाराईंदो हर महीने में 11 12 13 14 सॼे महीने खंडरू ऐं ॻाल्हाए खंडरू ऐं पोइ छो न दस्तगीर जी तारीफ़ कयो जंहिं फरमाया तू मुंहिंजो रुगो सदाए मुरीद तुझे कबर हचर जो मां ज़ामिन आहियां 4 तस्बीहूं ज़िक्र जूं कजां 5 वक्त नमाज पढ़जां बाक़ी तुझो जन्नत जो ज़ामिन मां दस्तगीर आहियां मेरे लब पे रात दिन गए तेरा नाम गौस आज़म मेरे लब पे रात दिन गए तेरा नाम गौस आज़म तेरे नाम से बने गए मेरा काम गौस आज़म मेरे लब पे रात दिन गए तेरा नाम गौस आज़म भली तू कंहिंजो भी मुरीद जो पर सभिनी जे मथां कदम आ त मुंहिंजे पीरनि जे पीर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी जो आ जंहिं फरमायो कदमी हाज़िही अला रकबत कुल वलील्लाह विलायतुहु फिल अव्वलीन वल आखिरीन वरी चओ सुभान अल्लाह इहो कदम महबूब सुबानी जो वलियन जे मथा अगे भी हुयो हाने भी आहे क़यामत ताईं वली थींदा सभिनी जे मथा जे कदम आहे त मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर जो आ मता को मुला उथी चवे न उन ज़माने में हुयो का उन ज़माने में हाने न आहे इन मां मालूम थे तो पयो अव्वलीन वल आखिरीन जेके अव्वल हुया ऐं जेके हाने आहिनि क़यामत ताईं थींदा सभिनी जे मथा दस्तगीर जो कदम आ चाहे परवेज़ मुशरफ जी नौकरी दिन लाशा कंहिंखे जो झटपट लही वञे तू अॻ में वती ही रिश्वत दे हाणे लही वञो या हेक न अल्लाह ताला जे तरफ़ां इहो इनाम थींदो आहे विलायत मोहर दस्तगीर जी लॻंदी आहे हिकिड़ो दफ़ो जॾहिं अल्लाह ताला महबूब सुभानीअ खे इहो इनाम ॾेई छॾियो त हर वलीअ जे मथां तुंहिंजो कदम लही थो छॾियां पियो पोइ क़यामत ताईं जेको बि वली थींदो त दस्तगीर जो मथां कदम अथसि और तूं शाहे मां शाहियां असां त गुनाहगार साईं जे कढायूं पर गौस भी उन जा मुरीद उन जे कदम के पिया मञनि बेबगदाद शहर दी निशानी साईं तव्हां भी चओ सुभान अल्लाह कंहिं वॾेरे जी अमीर जी शाहूकार जी तारीफ़ कान कबी हे सोने साईं खे जंहिं ताज पढ़ायो आहे न उहो असांखे शान ई महू जो पढ़ाईंदो आहे चओ सुभान अल्लाह बेबगदाद शहर दी निशानी उच्चियां लमियां चीराहू तन मन मेरा पुरजे पुरजे जिवें दर्जी दियां लीड़ा लीड़ाहू उन लीड़ा दी मैं कफनी गल विच पाके
रल सां संग फकीरां शहर बगदाद दे टुकड़े मंग सां बाहू पे कर सां मीरा मीरा अल्लाह ताला जी दात बबरका फरमा ये मेहमान भी मुजाहन इंदर रब्बिहिम मेहमान मुजा इंदर रब्बिहिम युरज़कून रिज़्क़ भी इनके मां ॾींदो आहियां फरहीन फरहत माणी दान बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही जेको मुझे तरफ का उन्हनि खे अता थियल आहे मुझे फज़ल सां उहे उन ते राज़ी आहिनि हे आम जेके शहीद थी वञनि उन्हनि जे लाइ अल्लाह ताला जो कुरान तो फरमाए त ज़िंदान ज़बान सां भी न चइजा मरी विया दिल में गुमान भी न कजा त कोई हे मरी विया पर जेको शहीदन जो सरदार आहे उहो ज़िंदा आहे या न आहे इमाम हुसैन इमाम हसन साईं शहीदन जा सरदार जन्नत जे नौजवानन जा सरदार उहे ज़िंदा आहिनि या न आहिनि हथ मथे करे छा वो बुधाए न बमिसरा इन आयत ते उन तर्जुमो करे गुलाम नबी महसर चयो चो सुभान अल्लाह हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे खुदा जे नाले शहीद थियो उन्हीअ ले पिट को हराम आहे करे मनाऊ थो कुरान जेरन जे कान मोगा मथो न फाड़ियो जे शौक थव मुंह कुटण जो असुली माण्हू बियो यार मुअल को ताड़ियो ही मुअल नाहिन संदन रिज़्क़ जो ही मुअल नाहिन संदन रिज़्क़ जो अल्लाह वटि इंतज़ाम आहे उते न दिल बर हुसैन ईंदो हुजे बेदीनीअ जो दर्स जो थे डंडाई कूंडा रोज़ सुल्फ़ियूं फंगू हुका चिल्म चर्स जो थे हू हर पलीतीअ खां पाक हुनखे तन पसंद ही निज़ाम आहे उते इमाम हुसैन न ईंदी जाथे पलीती हुंदी जे ईंदी मुंहिंजो मुर्शिद हुसैन करबला वारो जान त दरगाह आलिया मशोरी शरीफ ते ईंदी रानीपुर में ईंदी हुसैनाबाद में ईंदी त मुंहिंजा बाजा ते क़ुरान ऐं हदीस हलंदी उन्हनि वटि ईंदी छो त हू पाक आहिनि इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा वरी चो सुभान अल्लाह अञा 10 मिनट आहिनि झलकी ॾींदुसि इमामनि कलाक पूरो साईं जो हुकुम कलाक न मिनट हेॾे न होॾे इमाम हुसैन आली मकाम करबला जे मैदान में ज़िंदा न फज़ीलत बयान कजन रात गरी वञे करबला जे मैदान में साईं आयो पर मजबूर न हो ॻाल्हाए त सही मजबूर न हो आशिक जो इम्तिहान हो पानी बंद थियो छो पानी बंद थियो इन जे लाइ हुननि पानी बंद कयो यज़ीद ने पानी बंद थी वेंदो अहल बैत साण अथसि औरणियूं साण अथसि नंढड़ा बच्चा साण अथसि प्यास लॻंदनि उञ लॻंदनि वो इमाम हुसैन अली मक़ाम पाणीअ जे लाइ ईंदो चवंदासीं हुसैन बैयत कर त पाणी मिलई बैयत न कने त पाणी न मिलंदी पर इमाम हुसैन पियो चवे पाणी न मिले पोइ बि परवाह कजे छो सब नथा चओ न सुभान अल्लाह हे पाणी छा जो पाणी त आबे हयात साईं प्यारे छजोसि न ज़बान मुबारक महवजी चूसी आबे हयात इमाम हुसैन के पीतल हो पानी न मिले पोइ भी परवाह कजे छो उन इश्क जी मंजूर गमगीन थिजे छो हिन ढुक जे लाइ जन्नत जो जाम न छॾिबो नाने जो मिठो दीन मिठो नाम न छॾिबो नाने जो मिठो चवरायो नाने जो मिठो दीन मिठो नाम न छॾिबो सूरन
के दिसी सब्र कबो छा कबो सब्र कबो इन्नमा युवफ़स्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू अल्लाह ताला फरमायो उन आयत खां अॻियां लफ़्ज़ आहिनि या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन इमाम हुसैन सब्र करे तू दोहलगीचे में भी विझी ऐं पिटका कुटका शुरू करे अरे पांजो पी कजो मरियो हुजे उन पांजे पी जे लाइ पिटको कयो ॻाल्हाए त सही न मुंहिंजो सोणो मुर्शिद इमाम हुसैन त ज़िंदा आहे ओ इमाम हुसैन आली मक़ाम पाणी जो बंदि थी वियो आहे साईं खीमे में थो अचे पियो साईं जी ॻाल्हि ॿुधो न साईं आसिफ अली शाह जी इमाम असगर जी ॾाढो सुहिणो साईं किसो ॿुधायो पर जमल प्यास में साईं जी ज़ुबान ॿाहिरि निकिरी आई गल मुबारक खुश्क थी विया अखियूं मुबारक दरा ॾेयूं अमड़ जे हथनि ते हो उन महिल अमड़ ॾे इशारा पियो करे अमड़ सम्झे पई त मूंखां पाणी थो घुरे खीर थो घुरे पर खीर बि छातीअ में कोन्हे को छो त बुखनि जे करे पंधनि जे करे इम्तिहान जे करे छातीअ जो खीर बि सुकी वियो पाणी बि कोन हो नंढो बच्चो मासूम अम्मा ॾे इशारो करे पाणी पियो घुरे अम्मा पई चवेसि बचड़ा निड़ी जाए मां अमड़ पांजे बच्चे के दिलासो ॾींदी आहे न अंदर खीमे में पांजे बच्चे सां ॻाल्हाए थी पई बचड़ा निड़ी जाए मां पाणी हुजे मित जाए मां ओ क्यों खण अबल तुझो वाही अला वाड़े वा महेश बचड़ा निड़ी जाए मां पाणी हुजे मित जाए मां ओ क्यों खण अबल तुझो वाही अला क्यों खण अबल तुझो वाही अला बाहर पाणी वास्ते इन महिल अमर जे दिल ते छा गुज़रियो हूंदो ये पई चएसि ॿाहिरि पाणीअ वास्ते कहिड़े नमूने न्याय मां पाणी हुजे मित जाए मां ओ क्यों खण अबल तुझो वाही अला अचेव त चरायो ओ क्यों खण अबल तुझो वाही अला तीरनि जे बरसात में तीरनि जी बरसात में कियां खणी बीहाए मां पाणी हुजे मित जाए मां ओ क्यों खण अबल तुझो वाही अला क्यों खण अबल तुझो वाही अला धोई गुलाम नबी चवे गुलाम नबी तो साईं मां तुझा पैर धोई धोई गुलाम नबी चवे पैर मुबारक प्याए मां पाणी हुजे मित जाए मां ओ क्यों खण अबल तुझो वाही अला क्यों खण अबल तुझो वाही अला इमाम हुसैन उहो बच्चो भी कुर्बान कयो इमाम अकबर हम शिकले पैगंबर जो मदीने जे माण्हुनि खे सिक लॻंदी हुई इमाम हुसैन के अर्ज कंदा साईं मेहरबानी करे पांजे बच्चे इमाम अकबर के बाहर वठी असां दीदार करे मुस्तफा जूं सिकूं लायो उहो भी कुर्बान कई कासिम घोट कुर्बान कई इए काथे भी न थियो हूंदो मुंहिंजा बजी हुसैन करे ॾेखारियो आहे इश्क मल्हाए ॾेखारियो आहे इश्क जो मैदान मल्हाए ॾेखारियो आहे शहादत ऐं शादी कठे थियूं न काथे मगर मुस्तफा जे बचन वटि ॿुधियूंसीं होॾो लाल में दी
हेॾां लाश घर में ते कासिम जी शादी रही करबला में अदा पढ़ण बहाने जागो था अदा पढ़ण बहाने अजुआण बियूं वॾे नाज़म पो वॾियूं माण बियूं जेकर तूं पंहिंजे बच्चे जी शादी कराईंदो आ मुंहिंजा बा ख़ुशीअ जो मौक़ो थी पवंदो आहे रुठल न्याणियूं बि घुराईंदो आहे पर चाहींदो आहे त मुंहिंजे ख़ुशीअ में शामिल थियनि पर उन खां पुछाक जेका मदीने पाक में महबूब जे बाब सलाम खां पई वेहे बाब रहमत खां पई वेहे ऐं ईअं पई चवे मारूं छॾे वया मारूं छॾे वया माग हाय हाय मुंहिंजा भाग ईदा अलाए कोन वरी विछड़ीअ ॾे मारूं छॾे वया माग हाय हाय मुंहिंजा भाग ईदा अलाए कोन वरी विछड़ीअ ॾे ईदा अलाए कोन वरी विछड़ीअ ॾे बेटा बि बयान पियो फरमाए चए पियो अल्लाह ओठी आणीन जेन या पानीन मस मुंहिंजे हथ में कागज़ को आणीन लिखण लुड़क न ॾीन मूंखां किरी पवन कलम ते इमाम हुसैन आली मकाम जी ज़ात बबरकात करबला जे मैदान में हिकिड़ो बच्चो मोकिले उहो कुर्बान थी पियो अचे त वरी ॿिए खे पियो मोकिले उहो कुर्बान थी अचे वरी टे खे पियो मोकिले पर अखियूं बंदि न आहिनि कपिड़ो मुंहं ते न आहे ये हज़रत इब्राहिम पंहिंजे बच्चे इस्माइल खे ज़बह पे कई काती पे हलाई त पंहिंजे अखियुनि ते पटी ॾिनी त मां पंहिंजे पुट खे न ॾिसां पुट मूंखे न ॾिसे छो त मतां मोहबत जोश खाए क्यास अची वञे ऐं असां इम्तिहान में रहिजी वञूं पर कुर्बान वञा मुर्शिद हुसैन जे इन शान तां इमाम अकबर कुर्बान थियो तॾहिं बि अखियूं खुलियल आहिनि इमाम कासिम साईं कुर्बान थियो अख मुबारक खुलियल आहे ऐं नहीं मोहम्मद भाणे जा कुर्बान थिया अखियूं मुबारक खुलियल आहिनि इमाम हुसैन सभु कुर्बान कया भाणे जा भाइर भाटिया छाजे लाइ छो न अपने आन की खातिर न अपने माल की खातिर वो मैदान में निकल आए फकत कुरान की खातिर चो सुभान अल्लाह इमाम हुसैन आली मकाम जी ज़ात बबरकात सब कुर्बान कया जमल अकेलो साईं पाण बचो आ ओडा बीमार ज़ैनुल आबिदीन मुंहिंजो साईं आखिरी मुलाकात करे अलविदा पियो करे साईं जो हुकुम त सागो मिसरो चओ जो कोग में छॾे आए अदा पण बहाने अजुआण बियूं वॾे नाज़म पो वञूं माण बियूं अदा सही आहे न घुराईंदा आहिनि कावड़ियल हूंदा आहिनि न्याणियूं ईंदियूं आहिनि परदेस मां देस मां सभिनी खे रुठल हूंदियूं तॾहिं बि परचाए वठी ईंदा आहियूं त उहा न्याणी मुंहिंजे मुर्शिद हुसैन जी जो मदीने पाक में आहे उहा जो न ईंदी उन जे लाइ चवे थो पियो अदा पण बहाने अजुआण बियूं वॾे नाज़म पो वञूं माण बियूं उन्हीअ भेण खां पुछ तकिया भाव परणी थी कासिम जी शादी रही करबला में उन्हीअ भेण खां पुछो तकिया भाव परणी थी कासिम जी शादी रही करबला में त किन बच्चन साईं के चयो साईं हिते जो शादी जो मामलो थे निकाह जो मामलो थे या ख़बर सुगरा के भी जरूर पौंदी ये कासिम खे लातव में दी त सुगरा छा चवंदी
ये चौंदी था ओ मुझा भाग पर मुखे वठण ना आए चाचा अब्बास मुखे वठण ना आए ऐ कासिम बा मुखे वठण ना आए उते विहां शादियूं करे छॾियो मुखे वादा करे विया हू त साईं दासे मुखे वठण ना आयो साईं खे चवनि पिया साईं शुक्रा खे ख़बर पवंदी असां मयारी थी पवंदासीं शुक्रा छा चवंदी ये कासिम खे लातव में दी त शुक्रा छा चवंदी छा चवंदी छा चवंदी छा चवंदी ख़बर मदीने बि वेंदी त शुक्रा छा चवंदी इमाम हसन आली मकाम बच्चा भाणे जा भाटा सब कुर्बान कर पाण जमल अकेलो बच्चो आए मुझो साईं अलविदा पियो करे उन मल नंढड़ी न्याणी सकीना किताबन में अचे तो 3 साल 7 महीना आई साईं जी कुछ ॾींहं उम्र आहे पर कंहिं में अचे तो 5 साल कुछ महीना 5 साल 6 साल या वॾी ना है सगीरा नंढड़ी आहे साईं पियो फरमाइस ओ यतीम सकीना हेॾे आ बड़ो दर्दी भरे मंजर आ मुझे न्याणी यतीम सकीना हेॾे आ त भाकुर पाया है चुमियूं ॾियां हलिया त मुझी अम्मा तोखे प्यार ॾियां जमल जो इहो यतीम वारो लफ़्ज़ ॿुधो अथई अखियुनि मां पाणी वहाईंदी भाकुर पाए पंहिंजे बाबे खे चई बाबा नन्हे के हाथ जोड़ के कहने लगी ओ पुष्न काम बतलाइए मुझे आई है कैसी शाम ओ बाबा मुखे ॿुधाए त सही जो कहिड़ी सूरन वारी रात अचे कहिड़ी ॾुखन वारी रात अचे मुखे मदीने में यतीम करे सॾु कोन कयोई मुखे मके पाक में यतीम करे सॾु कोन कयोई ओ बाबा हेतिरा ॾींहं गुज़री विया 2 तारीख़ करबला जे मैदान में आयासीं मुखे यतीम करे सॾु कोन कयोई बाबा अॼु मुखे यतीम करे सॾु कयो अथई नंढड़ी न्याणी दी जे बाबा मुखे ॿुधा त सही यतीम चइबो छा के आ यतीम इनाम कंजो आ यतीम ॾाज कंजो आ मुखे ॿुधाए त सही त यतीम छान कंजो आहे त इमाम हुसैन पियो फरमाए बेटी न पूछ बात ये मुसीबत अजीम है मर जाए जिसका बाप वो बच्चा यतीम है अम्मा यतीम जो जेकॾहिं ॾाज थी पुछे थोड़ी घड़ीअ खां बाद में तू यतीम थी वेंदी आहे मां बाबो हुसैन तोखां जुदा थी वेंदो मां यतीम उनखे चइबो आहे जेका सदा हमेशा जे लाइ बाबे जी झोली जुदा थी वञे प्यार सां जुदा थी वञे ऐ मुंहिंजी अम्मा सब्र जी दामन न छॾिजांइ सब्र जी दामन न उन मल साईं भाकुर थो पाए प्यार थो करे पियो पर चवेसि भई बाबा मां न छॾींदी सां अम्मा तूं छा कंदी कुल युसीबना इल्ला मा कतबल्लाह जेकी अल्लाह ताला जी दात बबरकात लिखी छॾियो आहे सो ज़रूर थिए ऐं मुंहिंजी अम्मा सब्र कजांइ बेटा फरमायो चओ घोड़नि ऐं घोटनि वाह बेटाई वाह जीअण थोरा ॾींहड़ा कॾहिं मंझि कोटन त कॾहिं राहीरण जा आख़िरी टाइम उहो बि आयो किसो त घणो आहे मुंहिंजा भाउ पर जमल साईं मोकिल आहे दुलदुल जे मथां सवार आहे हथ में अलीअ वारी तलवार आहे मथे जे मथां मुहम्मदी दिस्तार आहे साईं घोड़े खे हलाए थो पर घोड़ो हले नथो साईं फरमा आयो घोड़ा छो नथो हले पियो छा मुंहिंजे मथां नाराज़ थियो आहे तोखे पाणी न मिलियो आहे ख़ुदा जो कसम आहे मूं वटि पाणी हुजे हा त मां सकीना खे पाणी न पियारियां हा तुझो मूं वटि एहसास आहे तोखे पाणी पियारियां हा मां सकीना खे पाणी पई करे पे तंबूअ में बेहोश ॾे आयो आहियां मुंहिंजो भाउ ग़ाज़ी अब्बास पाणी भरण वियो बाज़ू कलम थी शहीद थी वियो पाणी हारजी वियो ऐं मुंहिंजे खीमनि में पाणीअ जो फुड़ो बि कोन्हे मां पाणी तोखे कोन ॾिनो आहे तूं हले नथो शायदि मुंहिंजे मथां नाराज़ थियो आहे अल्लाह ताला ताक़त वारो आहे मालिक आहे जंहिंखां ॻाल्हाए सघे थो अंतक नल्लाहुल लज़ी अंतक कुल शई त
वो घोड़ो हौल ज़बान से ॻाल्हाए पियो चए साईं मां बेअदब न आहियां, मां बेहया न आहियां, मां गुस्ताख न आहियां, पर मुंहिंजे पेरनि में बेलकड़ियूं पइजियूं थी, ज़ंजीर पइजी विया थी, रस्ता पइजी विया अथई, मां पेर न खणंदुसि आहियां, अॻिते न हलंदुसि आहियां। साईं जो निहारियो त रस्सा न आहिनि, कड़ियूं न आहिनि, बेलकड़ियूं न आहिनि, ज़ंजीर न आहिनि, पर ॿई हथ घोड़े जे सुंभनि में सकीना जा आहिनि। रोई करे चए पई आओ घोड़ा मुंहिंजे बाबे खे वठी न वञ, जेको वञे थो सो कुर्बान थी थो अचे, असांखे मदीने ॾे केरु वठी वेंदो। करबल जे शहीदनि जो अरमान वॾो आहे, इस्लाम मथां तन जो एहसान वॾो आहे। कियां कंधड़ा कपायाऊं, मिठो दिल बचायाऊं, मोहब्बत सां मल्हायो जन मैदान वॾो आहे। हिकिड़ो मिसरो बाक़ी। साईं अली नाज़ मूंखे चयो 2 कलाक थकी रखे, साईं जन वेठा आहिनि, मूंखे कहिड़ी मजाला जो मां घणो टाइम वठां। करबल खां शाम ताईं केॾा कैद सफ़र कटियूं, खयों सैयदनि सूरनि जो सामान वॾो आहे। लिख अब्दुल कादिर तूं कसीदा तल जे गम में, मौला